नाज़रीन, घोटकी में सवा महीनो हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल वकील सैयद आफ़ताब शाह जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रहमवाली खां प्रेस क्लब ताईं सैयद बिरादरी जे सवे माण्हू एहतजाजी रैली कढी। वधीक तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। नाज़रीन, 1.5 महीनो अॻु चना स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियल सैयद आफ़ताब शाह जीलानी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सैयद आफ़ताब शाह जीलानी जी मज़ार खां प्रेस क्लब ते सैयद बिरादरी जे माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई आहे। रैली में वॾे तादाद में सियासी समाजी अॻवाननि कारकुननि ऐं शहरियुनि शिरकत कई आहे। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां धरणे वारे हंधि जिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। उते मौजूदु सैयद बिरादरी जे अॻवाननि ऐं सियासी समाजी अॻवाननि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। मोहतरम जी तव्हांखे ख़बर आहे त असांजो मासूम जेको शहीद थियो सैयद आफ़ताब अली शाह, उन जे हक़ में असां हीअ अॼु पुरअमन रैली कढी आहे। ऐं पहिरियां बि असां इंतिज़ामिया खे ऐं आला अमलदारनि खे हमेशह मुसलसल इहो चवंदा था अचूं त क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो। असां सिर्फ़ु नाला ई ॿ ॾिना हुआसीं, जंहिंमां हिकिड़ो त गिरफ़्तार थियो आहे, पर असां इहो हाणे अल्टीमेटम था ॾियूं त महिरबानी करे हुन ॿिए खे बि गिरफ़्तार कयो ऐं का रिआयत न कयो। ईअं न थिए जो सुभाणे असांजो इहो पुरअमन एहतजाज कंहिं अहिड़े माहौल में वञी हलियो जिथे असां मजबूर थी पऊं। सो असां सभिनी जेके बि असांजा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, प्राइम मिनिस्टर ऐं आर्मी चीफ आहिनि, उन सभिनी खे असां इहा रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे असांखे उहे क़ातिल जल्दी गिरफ़्तार करे ऐं उनखे इबरतनाक अंजाम ताईं पहुचायो। अॼु जेको चालीहो शहीद हुयो उन में सैयद बिरादरी जा सभु दोस्त जेके आहिनि ख़्याल गॾु आहिनि। असां पुरअमन रैली कढी, इहो असां इंतिज़ामिया खे ॿुधायूं था त असां करे सघंदा आहियूं। असांजो FIR कटियल आहे जंहिंमें टोटल 2 माण्हू नॉमिनेट आहिनि। हिकिड़ो गिरफ़्तार कयो वियो आहे, ॿिए खे लिबर्टी ॾिनी वई आहे। कराची में बि हे विया आहिनि उनखे जेको आहे गिरफ़्तार करण लाइ, लेकिन टोपी ड्रामो करे वापसि आया आहिनि, गिरफ़्तार न थियो आहे। असां SP साहब सां 2 दफ़ा मुलाक़ात कई त असां को प्रोटेस्ट नथा कयूं, कुझु बि नथा कयूं, असांखे माण्हू गिरफ़्तार कयो, लेकिन हिन असांजो को बि माण्हू गिरफ़्तार न कयो आहे। स्ट्रेटेजी ठाहिया हुआसीं, उन में असांजो छा आहे त असांजा 2 माण्हू नॉमिनेट हुया, असां को नामालूम माण्हू न ॾिनोसीं। मां पाण बाय प्रोफेशन हिकु एडवोकेट आहियां ऐं साईं जेको आहे आफ़ताब शाह असांजे ASPO जो जनरल सेक्रेटरी हुयो डिस्ट्रिक्ट घोटकी जो, पूरी डिस्ट्रिक्ट जी असांजी ऑल पाकिस्तान वॉलंटियर ऑर्गेनाइजेशन आहे। इन में SP जेको आहे असांखे पहिरियों टाइम वरितो, हफ़्ते में मां माण्हू गिरफ़्तार करे उनखे जेको आहे सो कोर्ट में पेश कंदुमि, पर हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार कयो, उनखे बि हथु न लाथो अथऊं ऐं प्लस में ॿियो माण्हू गिरफ़्तार न थियो आहे। उन सूरत हाल में असां कुझु ग़लति क़दम न खयोंसीं। असांजे वालिद साहब चयो, बाबा को बि तव्हां ग़लति क़दम न खणिजो। उन्हनि ना कयो असां सां, असां कानूनी जंग विड़दासीं। सर, असांजो पुरअमन एहतजाज आहे। हिन वक़्तु बि असां आला अख़्तियारनि खां, SP खां, DIG साहब खां ऐं जेके बि आला अख़्तियार आहिनि उन्हनि खां मुतालबो था कयूं त जेको शहीद आफ़ताब शाह जा क़ातिल हुया 2, जंहिंमां 2 नॉमिनेट कया विया, जंहिंमां हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे, ॿियो हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न कयो आहे। असां हिन वक़्तु बि उन्हनि खां मुतालबो था कयूं त जेको असांजो ॿियो जेको आहे सा माण्हू आहे उनखे महिरबानी करे गिरफ़्तार कयो वञे ऐं शहीद आफ़ताब शाह जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जीअं त अॼु जेकी शहीद आफ़ताब शाह जिलानी जे क़ातिलनि जे ख़िलाफ़ आल सैयद जी गॾिजाणी ऐं रैली ऐं एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे, जो मेन मक़सदु आहे त जेको नाहक बेसबब क़तल कयो वियो आहे सैयद, उनजा क़ातिल अॼु बि माना आज़ादु घुमंदा ऐं फिरंदा वेंदा आहिनि। ऐं असां सैयदनि खे लालीपाप ॾेई करे चुप करायो वञे थो, धमकायो वियो आहे। असां गवर्नमेंट सिंध खां ऐं वस वारनि सभिनी खां अपील कयूं था, गुज़ारिश कयूं था त असां सां सैयदनि सां हक़ कयो वञे।